माथेलो जे शहरनि लाइ ख़ुशख़बरी। अलशफ़ा मेडिकल सेंटर मीरपुर माथेलो, जिते आला तालीमी याफ़्ता ऐं तजुर्बेकार माहिर डॉक्टर तव्हांजे पंहिंजे शहर में मौजूद आहिनि। औरतुनि जे बीमारियुनि जी माहिर गायनाकोलॉजिस्ट डॉक्टर कविता कृष्णा FCPS रोज़ानो मंझंदि 2 वॻे खां राति 8 वॻे ताईं 24 कलाक एमरजेंसी ऐं ऑपरेशन लाइ ऑन कॉल। जनरल सर्जन डॉक्टर कन्हैयालाल बत्रा, टाइम रोज़ानो शाम 6 वॻे खां राति 8 वॻे ताईं 24 कलाक एमरजेंसी ऑपरेशन लाइ ऑन कॉल। हॾनि ऐं जोड़नि जे माहिर डॉक्टर प्रोफेसर डॉक्टर नवीद अहमद सोलंगी FCPS हर हफ़्ते जुमे जे ॾींहुं टाइम मंझंदि 12 वॻे खां 3 वॻे ताईं। अलशफ़ा मेडिकल सेंटर नज़द लाल CNG मीरपुर माथेलो, जिते जदीद लेबॉर्ट्री ऐं टेस्टनि जी सहूलत, साफ़ सुथरो माहौल ऐं तरबियती याफ़्ता अमलो, एमरजेंसी केस लाइ फौरी तिबी इमदाद ऐं नर्सरी NICU जी सहूलत बि मौजूदु आहे। अलशफ़ा मेडिकल सेंटर राब्ते लाइ 0302 80 90 670 0311 3124 141।